अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे शहज़ाद अली। पाण सिंधी आहियां। मुंहिंजा दोस्तो ही मौज़ू आहे जेके नवां गाॾी वठी करे ड्राइवरी पाण कनि पिया, या महीने जे लाइ या ॾेढ जे लाइ ड्राइवर खे बीहारे पोइ चवनि था त असां ड्राइवर खे मोकल ॾेई सघंदासीं, या 5,000 या 8,000 या 10,000 या 15,000। अगरि एक्चुअली जेकी बि तनख़्वाह आहे उहा बचाईंदासीं, असां पाण गाॾी हलाईंदासीं। भले तव्हां पाण हलायो गाॾी, पर एहतियात कयो। पहिरियां त तव्हां सिखिया वठो। कंहिं बि सेंटर ते हलिया वञो, सिखिया सेंटर काफ़ी आहिनि। असांजे सिंध जे इलाइक़े में काफ़ी सेंटर आहिनि, काफ़ी टीचर आहिनि जेके सेंटर खोली वेठा आहिनि त ड्राइवरिंग सेखारनि था। अगरि तव्हांजो वालिद साहबु ड्राइवरी कंदो आहे त तव्हां वालिद साहब खां सिखो। अगरि तव्हांजी वालदा ड्राइवरिंग कंदी आहे त अगरि तव्हां पंहिंजी वालदा खां सिखी सघो था। एक्चुअली तव्हां जेको पंहिंजो सिखिया वठो, सिखिया सां सिधो माण्हू हलंदो आहे ऐं अणसिखिया सां नुक़सानु थींदो आहे। तव्हांखे मां रिक्वेस्ट कयां थो हथ ॿधी त पाण खे बि बचायो, गाॾी खे बि बचायो ऐं वॾे नुक़सान खां बचो। एक्चुअली जेके अॼुकल्ह ॾिसो था पाण त ओवरटेक थियनि था, माण्हू तकड़ करे क्रॉस कनि था त मां निकिरी वेंदुसि। निकिरणु को अहिड़ो सवलो न आहे, ॾुखियो बि न आहे ड्राइवर जे लाइ। अगरि तव्हां सिखिया वठंदो त पोइ तव्हांजे लाइ ॾुखियो न आहे। अगरि सिखिया न वठंदो त पोइ ओवरटेक थींदा, नुक़सान थींदा, जानी माली नुक़सान थी सघनि था। हीअ तव्हां जेको ड्राइवरी करे सिखी, तव्हां चओ था बाबा ठीकु आहे असां हलायूं था, वॾो मसइलो बि आहे, न आहे नंढड़ो मसइलो बि आहे। अगरि तव्हां पंहिंजी सिखिया जेकी वठो था कंहिंखां, त उहा सुठी ॻाल्हि आहे। अगरि सिखिया नथा वठो त तव्हां सिखिया वठो, उस्ताद खां वठो। महीनो लॻे, 2 लॻे, 6 महीना लॻे, साल लॻे। दिलचस्पी हूंदी त 6 महीननि में तव्हां ड्राइवर थिए। टफ टाइप सिखण में तकलीफ़ वधि में इहा ईंदी आहे त बाबा टफ टाइप सिखणा आहिनि असांखे। ड्राइवरी को स्टिंग ते वेही करे ॿार खे हलाए बि, गाॾी पाण हलंदी आहे, हलाइण वारो अलाह आहे, न तूं हलाईंदे न मां हलाईंदुमि। बाक़ी ख़ुदा रा पंहिंजे नुक़सान खां बचायो ऐं पंहिंजी गाॾी खे बि बचायो, पंहिंजी जान माली जेको नुक़सान खां बचायो। जेको बि नुक़सानु थींदो उहो नुक़सानु तुंहिंजो ई हूंदो मुंहिंजा भाउ, ॿिए कंहिंजो न हूंदो, न मुंहिंजो हूंदो न ॿिए जो हूंदो, सिर्फ़ु तुंहिंजो ई हूंदो, सिर्फ़ु तुंहिंजो नुक़सानु। गाॾी जेकी एहतियात करे हलाईंदे त पंहिंजी गाॾी थी, पंहिंजी मिल्कियत थी। ड्राइवर को अहिड़ी का वॾी मसइली न आहे या वॾो मसइलो न आहे, आम ॻाल्हि आहे इहा। ड्राइवर अॼुकल्ह ॾिसे थो त हर घर में ड्राइवर बि आहे। त तव्हां पंहिंजो ड्राइवर जेको बि बीहारियो, एक्चुअली ईअं न आहे त मूंखे बीहारियो, न, अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे। मुंहिंजा भाउ दोस्तो, मुंहिंजा ॿाहिरि आहियो, मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे त तव्हां पंहिंजी सिखिया वठो। अगरि सिखिया नथा वठो त तव्हां ड्राइवर बीहारियो त ओवरटेक खां बचंदव, नुक़सान खां बचंदव, जानी माली नुक़सान खां बचंदव। मुंहिंजा दोस्तो भाइरो अज़ीज़ो, मुंहिंजा पाड़ेसिरी भाइरो, जेकी बि सिखिया आहे गाॾी जी, सिखिया वठो, न त तकड़ न कयो। तकड़ कंदव, तकड़ में नुक़सानु आहे। मां पंहिंजा लफ़्ज़ एतिरा चई मां मोकल वठंदुसि। अल्लाह हाफ़िज़।